हाजी शफी मोहम्मद सचो असांजो अॻवान अॼोकी महफ़िल जा मोड़ साईं नूर मोहम्मद सुमरो ज़िले सदर बदीन साईं मुंहिंजो सदर रहियो आहे मुंहिंजो वफ़ादार साथी मुंहिंजो दोस्त एहसान अली जरवार इन्हनि ॿिन्ही दोस्तनि पंहिंजी ज़िंदगी जूं 60 बहारूं असांजे तंज़ीम ऐं पैगंबराना पेशे खे अर्पियूं। असां मुनासिब सम्झो त इन्हनि दोस्तनि खे कंहिं सुठे नमूने सां रुख़सत कयो वञे। हूअं त मुख़्तलिफ़ प्रोग्राम थींदा आहिनि उस्तादनि जे मान में, पर हिननि ॿिनि अमल दोस्तनि जो असां ते हिकिड़ो कर्ज़ु हो जेको असां अदा कयो। ॿी हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश रखंदो हलां त कुझु दोस्त असां वटि सॼे ज़िले जे मुख़्तलिफ़ परे वारे इलाइक़नि खां कई आया आहिनि। उन्हनि खे मान ॾियणु असांजो अख़लाक़ी फ़र्ज़ु आहे। तहलको मातली ऐं असांजी पस गिरदाई जेके ही दोस्त ॿिया वेठा आहिनि, इहे सभु तव्हां सभिनी जा दोस्तनि जा थोराइता आहिनि। ही असांजे साथी आहिनि। तहलके मातली जा दोस्त या ही ॿिया दोस्त असांजनि दोस्तनि खे अॻियां स्टेज ते अचण जी दावत ॾिनी आहे। ॿियो को बि दोस्त इन ॻाल्हि खे दिलि में न रखे, छो जो ही जेके पोयां मातली तहलके जा दोस्त आहिनि, इहे दोस्त असांजो हिसो आहिनि। ही दावत इन्हनि जे तरफ़ां आहे। ही जेके महिमान आहिनि इहे असांजे सॾ ते आया आहिनि। असीं इन्हनि दोस्तनि जो तहे दिलि सां शुक्रियो अदा करियूं था जिन असांजे हिन नंढड़े काज खे सुरो करण जे लाइ पंहिंजो क़ीमती टाइम कढी मुख़्तलिफ़ ॾुख ऐं तकलीफ़ूं सही हिते आया। तव्हांजी महिरबानी, तव्हांजी महिरबानी, तव्हांजी महिरबानी।